अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 10। कहाणी हवेलीअ जो दर। उन्हनि ॻोठ जी जामे मस्जिद में फजर जे वक़्तु नमाज़ुनि जो तादादु मामूल खां घटि हो। ॻोठनि में इशा ऐं फजर जे वक़्तनि ते नमाज़ुनि जो तादादु ॿियनि वक़्तनि जे भेट में वधीक हूंदो आहे। उस्ताद दीन मोहम्मद बिना मुआज़े नमाज़ पढ़ाईंदो आहे। अॼु मुला दोसन नमाज़ पढ़ाई। मुला दोसन 5 वक़्त अज़ान ॾींदो आहे ऐं सुबुह शाम ॻोठ जे ॿारनि खे नाज़रा क़ुर शरीफ़ पढ़ाईंदो आहे। उस्ताद दीन मोहम्मद 5 वक़्त नमाज़ ऐं ईद जूं नमाज़ूं पढ़ाईंदो आहे। मस्जिद जी संभाल आए वे लाइ मानी टिकीअ हंध बिस्तरे जो इंतज़ाम बि कंदो आहे। ॻोठ जे मेन प्राइमरी स्कूल जो हेडमास्टर आहे। पूरो ॻोठ हिन जी तमामु घणी इज़त कंदो आहे। ॻोठाणा मर्द तोड़े औरतूं पंहिंजा नंढा वॾा मसइला हिन ॾे खणी ईंदा आहिनि। रिज़वान मस्जिद मां निकिरी घिटीअ जो मोड़ मुड़ियो। माल जे वाड़े साम्हूं वॾी निम जे छांव में उमिरि खाई मोटियल ज़ाल मुड़ुस काको अली मोहम्मद ऐं हाजाणी बि कोन हुआ, जेके हमेशह वेठल हूंदा आहिनि। वक़्तु गुज़ारण लाइ रस्ते सां गुज़रंदड़ आए वे सां पिया वात विढ़ाईंदा आहिनि। रिज़वान खे कुझु अजीब अजीब लॻो, पर हू वहम सम्झी कांडेरे कासाईअ जे गोश्त जे अॾी तरफ़ वधियो। कांडेरो कासाई ॻोठ में 8 ॾींहं ढोर ज़बह कंदो आहे। गोश्त कुझु कलाकनि में खपी वेंदो अथसि। रिज़वान घर वञण बदिरां गोश्त वठण लाइ अॾीअ ते आयो, पर ख़िलाफ़ तवक़ो अॼु कांडेरो कासाई बि कोन हो। रुलू कुता परेशानीअ मां संदल जे चौगिर्द फिरी रहिया हुआ। रिज़वान खे कुझु सम्झ में न आयो त अॼु छा मामलो आहे। हिन घर वारो रस्तो वरितो। हिनखे घिटीअ में चरियो सारंग बि नज़र न आयो। सारंग ॻोठ जो पहिरियों फ़र्द हो, जेको यूनिवर्सिटीअ मां पढ़ी आयो हो। कद जो डिघो, कणक रंगो, नक्शे वसफ़े ख़ूबसूरत, 7 भेनरुनि जो अकेलो भाउ। सारंग वॾेरे शेरखान जी धीअ सलमा सां मुहबत करे वेठो। जंहिं राति हिननि घरां निकिरी वञण जो फ़ैसिलो कयो हो, माणस खे किथां खुड़क पइजी वई हुई। हिन सारंग खे क़ुरान जो वास्तो ॾींदे चयो हो, छा थो सम्झी? तूं पराई लॼ भॼाए वेंदे हू तुंहिंजे भेनरुनि खे छॾे ॾींदा। ॿाहिरि त भेनरुनि जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि। ॿियनि जी न्याणी भॼाइण खां अॻु तूं हिकु लम्हो बि न सोचियो त तूं 7 भेनरुनि जो अकेलो भाउ आहीं। माणस जूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी आयूं हुयूं। हिनखे कसम ॾेई वाइदो वरितो आईंसि त अॼु खां पोइ छोकिरीअ जो नालो बि ज़ुबान ते न आणींदे। सारंग माउ जा हथ चुमिया हुआ। चुप जो थियो त कॾहिं बि ज़ुबान न खोलियईं। मुहबत वारी ॻाल्हि घर जे भितियुनि में लिंबिजी वई। कई ख़ुशियूं आयूं, मौसमूं मटियूं, गुल टिड़िया, बारिशूं वसियूं, खिवणियूं खिड़ियूं, गजगोड़ थिया, पर हिन न ॻाल्हायो। पीउ माउ मिनथूं कयूं, भेनरुनि झोलियूं झलियूं, पर सारंग माठ न टोड़ी। हिन जो वक़्तु घर खां ॿाहिरि गुज़रंदो हो। हिन पंहिंजो ख़्यालु रखणु छॾे ॾिनो हो। ॾाढ़ी वार वॾा थी विया हुयसि। हफ़्तनि जा हफ़्ता कपिड़ा न मटाईंदो हो। माउ पुट जा बुरा हाल ॾिसी अंदर जे अंदर में झुरी पवंदी हुई। ॻोठाणनि जो ख़्यालु हो त हीउ घणी पढ़ण करे चरियो थी वियो आहे। हिनखे अक्सर करे गर्मियुनि सर्दियुनि में वॾेरे शेरखान जे हवेलीअ पोयां निम जे वण हेठां चुपचाप वेठल ॾिठो वेंदो, जिते माण्हुनि जी अचु वञु घटि हूंदी हुई। सभु हिनखे चरियो चई नज़रअंदाज़ कंदा हुआ। कुझु मिंटनि लाइ हवेलीअ जी दरी खुलंदी हुई, अखियूं मिलंदियूं हुयूं। उतां उथी ॻोठ जे घिटियुनि में पियो फिरंदो हो। अंदर जी आंद मांद हिनखे वेहण ई न ॾींदी हुई।
आख़िर रुली पिनी कामरेड करीमदाद जे ओताक में रही पवंदो हो। ॻोठ जा ॿार हिनखे चरियो सारंग सॾे चिड़ाईंदा हुआ। रिज़वान घर में दाख़िल थियो। बोरची खाने में हिन जो पीउ मीरण माणस सफ़ूरा खे राति वॾेरे शेर खान जो वाड़े मां चोरी थियल गऊं जो ॿुधाए रहियो। हिन बि सुरी बोरची खाने जी भर वरिती। चोरी थियण जी ख़बर केॾी महिल पई? माणस पुछियो। वॾेरे जो ॿेली माल खे चारो ॾियण लाइ उथियो, ॾिसे त गऊं कान्हे। ईअं ॻोठ जी वार उथी पई। पूरे ॻोठ मां पहतो पहतो जा आवाज़ उथिया। भरवारे ॻोठ मां जुमन पहिरीं बि पुॼी वियो। पोइ त पूरो ॻोठ चोरनि पोयां निकिरी पियो। रुगो न वींदे जूं हकिलूं हुयूं। सभिनी लंघनि ते वार पुॼी वई। चोर जवान जा पुट गपल पंध छिके विया हुआ। को सॾु पंध बाक़ी बचियो। अगरि वार खे कलाक अधु देरि थी पई हा, चोर दरिया पार करे वञनि हा। पोइ त कारीअ वारा कख पबना। तकड़ी वार ॾिसी चोरनि गऊं छॾे ॾिनो। पेरनि ते ज़ोर। पेर दरिया ते पुॼाए मोटिया आहियूं। पिणसि कुझु वक़्त जी ख़ामोशी खां पोइ ॻाल्हायो। सफ़ूरा, लॻे थो को वॾो ममण मचण वारो आहे। कीअं भला रिज़वान जा पीउ? वधीक त ख़बर न आहे, वॾेरे खे पक आहे त चोर संझे सां ॻोठ में तरसियल हुआ। उन्हनि उतां उथी चोरी कई आहे। वरी ख़ामोशी थी वई। भउ आहे त को बेॾोही मिसकीन न सरड़िजी वञे। वॾेरो आहे बि वॾो ज़िद्दी ऐं कननि जो कचो। ख़ामोशी। अॻु त ॻोठ में कंहिंजो कख बि चोरी कोन थियो आहे। ॻोठ में को अहिड़ो माण्हू सुझे बि कोन थो। या उन जे पोयां को मामिलो या दुश्मनी हुजे। मुंहिंजो अलाह साईं ॼाणे थो। सभागी, अलाह ख़ैर कंदो। सॼी राति जो उजाॻो आहे। पहर सवा निंड करे वठां, वरी वॾेरे ॾे वञिबो। मीरण बोरची खाने मां उथंदे चयो। रिज़वान खे हाणे पूरी ॻाल्हि सम्झ में अची वई। रिज़वान कॉलेज खां मोटियो, ॿुधी हैरान थी वियो। वॾेरे कामरेड करीमदाद ते गऊं जे चोरीअ जी FIR कटाई आहे। सारंग जे हूंदे ई कामरेड करीमदाद यूनिवर्सिटीअ पढ़णु वियो हो। हू यूनिवर्सिटीअ में वञी शागिर्द सियासत जे वर चढ़ी वियो। सज़ाऊं काटियूं हुआईं, जेल कमाया हुआईं, डिग्री न वठी सघियो हो। यूनिवर्सिटीअ खे अलविदा चई ॻोठ मोटी आयो हो। वॾड़नि ऐं कुझु पंहिंजी ख़रीद कयल ज़मीन खे अची संभालियो हुआईं। घर जे भरिसां सुठी ओताक जोड़ाई हुआईं, जेका वॾेरे शेर खान जे घिटीअ में ई हुई। हाणे इलाइक़े जी सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि में हिसो बि वठंदो हो। कौमपरस सियासत में रहण करे हिन जे मेल जोल उथी वेठी कामरेडनि सां हुई, जेके वक़्त ब वक़्तु हिन वटि ईंदा वेंदा रहंदा हुआ। ॻोठ जा पढ़िया लिखिया नौजवान बि रातियुनि जो देरि ताईं हिन जे ओताक ते कचहरियूं करणु ईंदा हुआ। अदब, सियासत ऐं समाजियात ते कचहरियूं कंदा हुआ। सारंग सां हिन जी ॾाढी लॻंदी हुई। हू यूनिवर्सिटीअ में गॾु रहिया हुआ। सारंग जे दर्दनि खां चङी तरह वाक़िफ़ हो। हू सारंग खे हिमत ॾियारींदो, आथत ऐं आसरो ॾींदो हो। केसि ज़िंदगीअ तरफ़ वठी अचण लाइ हू तुसां ईंदो रहंदो हो। अकेलाईअ में कलाकनि जा कलाक गॾु वेठा हूंदा हुआ। ॻोठाणा नंढनि वॾनि झेड़नि झटनि जूं दाहूं हिन वटि खणी ईंदा हुआ। हीअ दाहनि खे पाण में भाकुर पाराए खीर खंडु करे मोकिले छॾींदो हो। उन्हनि ॻाल्हियुनि ते वॾेरो अॻे ई कावड़ियल हुयुसि। मथां चोरी थी त वॾेरे खे मौक़ियो मिली वियो। कामरेड करीमदाद ते सिधी FIR कराए गिरफ़्तार करे छॾियईंसि। कुझु माण्हुनि खे एतबार ई न पियो आयो। वॾा काटकू चोर बि वॾेरे जी पाछी खां टिजंदा आहिनि। गऊं जी चोरीअ जो ड्रामो वॾेरे शेर खान कामरेड करीमदाद खे सबक़ सेखारण लाइ हथ जो ठाहियो। कामरेड करीमदाद ते FIR खे को बि माण्हू मञण लाइ तयारु न हो। उस्ताद दीन मोहम्मद, काको अली मोहम्मद, मीरण, हाजियाणी, रिज़वान ऐं सारंग गमगीन नज़र अची रहिया हुआ। वॾेरो कंहिंजी बि ॿुधण लाइ तयारु न हो। हिन उस्ताद दीन मोहम्मद खे बि ठुप जवाबु ॾेई छॾियो।
हुनजो चवणु हो त दरिया पार चोरनि सां हू पाण पुॼंदो, हिन खे ॻोठ जो चोर खपे जंहिं हिन जी ॾाढ़ीअ में हथ विधा आहिनि। वॾेरे जी ज़िद खोजी कुतनि ज़रिए सुञाणप कराइण ते हुई। जॾहिं त उस्ताद दीन मोहम्मद वॾेरे खे रोकियो त कुता सही सुञाणप नथा कनि, उन करे बिरादरियुनि में काफ़ी जहिड़ा थियनि था। खूनरेज़ी थिए थी, सूबेदार ते वज़न विझो, ॻोल्हा करे। पुलिस सचाईअ ते अचे त खड़ ते खीर पियारे। ज़मीन छा चोरनि खे पातार मां ॻोल्हे अची सघे थी। वॾेरे न मञियो, सूबेदार बि हिन सां गॾिजी बीह रहियो। शाम जे पर वॾेरे जो बंगलो ॻोठाणनि सां भरियल हो। सोफ़े ते सूबेदार गुलबहार, वॾेरो शेर मोहम्मद, उस्ताद दीन मोहम्मद खोजी कुतनि जे फ़ैसिले जे इंतज़ार में हुआ, जंहिं सां पुलिस जा 2 सिपाही, कमदार ग़ुलाम अली ऐं कुझु ॻोठाणा वियल हुआ। कमदार ग़ुलाम अली वॾेरे खे पल पल जी ख़बर खां आगाह करे रहियो। वॾेरो कमरे मां निकिरी फेरा ॾेई रहियो। कुता तरबियत वारा शेख महला, सूमरा महला, चन्ना महला खां मुड़ी वॾो पिड़ टपी 50वें महला में दाख़िल थी घिटी घिटी नूसे सांझीअ जी निमाज़ खां पोइ ॻोठ जी उभरंदे पासे वॾेरे शेर मोहम्मद जे हवेलीअ जे दरवाज़े ते नरा ॾेई ॾेई पट ते वेही रहिया। रखी रखी अखियूं टिमकाए कन रोॾण लॻा। ख़बर पवण ते माण्हू हवेलीअ अॻियां जमो थी विया। कुतनि जी ओचिती हरकत मेड़ खे वाइड़ो करे छॾियो। वॾेरो जो चालाकीअ सां जोड़ियल खेल ख़राब थियण सबबि चहिरो लथल हो। वो खूनखार नज़रनि सां सूबेदार ऐं कमदार ॾांहुं ॾिसी रहियो। मेड़ नंढनि नंढनि टोलनि में विराइजी वियो। कुतनि जे फ़ैसिले ते कुझु माण्हू वॾा वॾा टहक ॾेई ख़ूब खिलिया हुआ। कुझु माण्हू तिरछी नज़रनि सां वॾेरे ॾे ॾिसी रहिया हुआ। वॾेरे जो कंधु झुकियल हो। टोलनि मां कंहिं चयो, असां त बचियासीं। कुझु ॻोठाणा हलंदे चवंदा विया हुआ, अलाह ख़ैर जी राति गुज़ारी, सुबुह कुतनि जी ॻोठ मां निकिरी वेंदासीं।